अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आहियां संझा सैयद। आहियां बिशारत सूमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। सुप्रीम कोर्ट डस्का जे क़ौमी तका NA75 ते ॿीहर पोलिंग रोके छॾी। NA75 डस्का ते 10 अप्रैल ते पोलिंग रिथियल हुई। इलेक्शन कमीशन नूलिक जी दरख़्वास्त ते पोलिंग जो हुकुम ॾिनो हो। सुप्रीम कोर्ट जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन ते मुकमिल एतमाद आहे। इस्लामाबाद जी शकरपुरिया ग्राउंड ते पाकिस्तान लिहाड़ जी मुनासिबत सां परेड में एयर चीफ मार्शल की क़यादत में हवाई फौज ऐं सामूंडी फौज जो फ्लाई पास जो मुज़ाहिरो। टिनी हथियारबंद फौजन की परेड जी चईनी सूबनि जी झलक निर्वात जेब थंडर शानदार करतब ॾेखारे सलामी पेश कई। क़ौमी गीतन ते रक़्स तक़रीब में सदर आरिफ अलवी, आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा, बचाव वारे वज़ीर परवेज़ खटक, चईनी सूबनि आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान जे वफ़दनि जी शिरकत। वज़ीर आज़म इमरान खान कोरोना वायरस में मुब्तला हुअण सबब परेड में शरीक न थियो। सदर डॉक्टर आरिफ अलवी के सदारती प्रोटोकॉल में परेड में आंदो वियो। क़ौमी तरानो वॼाइण खां पोइ टिनी हथियारबंद फौजन जे दस्तनि सदर के सलामी पेश कई। सदर जो चवणु आहे त पाकिस्तान पुरअमन मुल्क आहे। खिते में अमन ऐं सलामती चाहियूं था। दिफ़ाई सलाहियत ऐं ख़ुदमुख्तियारी हासिल करे चुका आहियूं। पाकिस्तान ऑपरेशन रद्दल फसाद सां दहशतगर्दी जे नेटवर्क खे ख़त्म कयो। आलमी बिरादरी कश्मीर जे ज़ुल्म जो नोटिस वठे। कंहिं बि अगराई जो मुंहुं तोड़ जवाब ॾियण जी सलाहियत रखूं था। अमन की ख़्वाहिश के कमज़ोरी न समझो वञे। पाकिस्तान एक मज़बूत एटमी ताक़त है। फ़ौज हमेशा मुल्की बचा ऐं तरक्की लाइ कमु कयो। घटि वसीला हुअण बावजूद कोरोना वायरस के मुंहुं ॾिनो। दुनिया कोरोना की वबा के मुंहुं ॾेई रही है। असां जल्द कोरोना की वबा ते ज़ाब्तो आणे वठंदासीं। अच्छी नियत और अमन की ख्वाहिश के साथ आगे बढ़ने के ख्वाहिशमंद हैं। ताहम साथ ही हम वाज़ेह करते हैं कि हमारी इस ख्वाहिश को हमारी कमजोरी हरगिज ख्याल न किया जाए और अपनी आज़ादी का हर कीमत पर दफा। सिंध हाई कोर्ट PTI अॻवान हलीम आदिल शेख जे ॿिनि केसनि में ज़मानत मंज़ूर करे वरिती। मुखालिफ़ धिर अॻवान जी 2-2 लख रुपयनि जी एवज़ ज़मानत मंज़ूर कई वई। ठटो वेझो के फीडर में एक जणे जो लाश हथायो। हथाए लाश की सुञाणप हैदराबाद में 2 ॾींहं अॻु गुम थियल असिस्टेंट प्रोफेसर इश्तियाक अबड़ो तो रखी। कोयटिया भरसा बुलान नाड़े वटि बम धमाको, एक ॿारड़ो मारिजी वियो, एक ॼणो ज़ख़्मी अस्पताल दाख़िल। धमाके खां पोइ सिक्योरिटी फोर्सिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो। सर्च ऑपरेशन। ठुल में गुम थियल नीगर बाज़ियाब थी घर पहुची वियो। नीगर तलत हुसैन कुनरानी 5 ॾींहं अॻु गुम थी वियो हो। उमरकोट में मुबैना तौर अगवा थियल चेलार वासी नौजवान भीषम मेहराज जो पतो न पइजी सघियो। वारस परेशान। सेवण के मदरसे में दादू आसी खिताबी नीगर। अब्दुल करीम बबर के कत्ल केस में अहम अखबर आई। पुलिस मदरसे के नाज़िम एहसान सोलंकी बावर्ची हबरी नारे जो समेत 3 ॼणनि ते कत्ल ऐं बदफैली की कोशिश जो केस दाख़िल करे वरितो। सिंध में रोलू कुतन जो आज़ार ख़त्म न थी सघियो। रोहड़ी के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 9 ॾींहं अंदर रोलू कुतन 22 ॼणनि के ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मियुनि खे वैक्सीन लाइ रोहड़ी अस्पताल आंदो वियो।